अबा मूसा सॼो ॾींहुं तुंहिंजी कुंवार जी ख़िदमत कयूं था, पर ख़बर न आहे अलाए छो असां सां चप पई आहे। फुफी जेकी मुंहिंजी ख़िदमत कई आहे न, उहा चाचा खे ख़बर आहे। हा भाउ, मूं महिल सही थी चए। आदि बेगुल जेका आहे न, अबा न मां त कुझु बि न कयो आहे। मां त मूं महिल खे पंहिंजी अखियुनि ते विहारियो आहे। मुंहं ते कूड़ थी हणी, कुझु थिए ई कोन थो। मां छो कूड़ हणंदसि? जेका हक़ीक़त आहे उहा ई मां अबे मूसा खे थी ॿुधायां। बस हाणे बस, घर खे घर आणियो। ॿीहर जॾहिं तव्हांजी मूं का बि शिकायत ॿुधी या ईअं तव्हांखे वात आणंदे ॾिठमि न, हिन घर मां तड़े ॿाहिरि कढंदोसांव। फुफी ॿीहर हाणे मूंखे मयार न ॾिजाए त मूसा असांजी इज़त न कई। मूं महिल तोखे हाणे केरु कुझु बि कोन चवंदो। मां वञा थो कंहिं कम सां, ऐं राति देरि सवेर मोटी ईंदुसि। मां तुंहिंजो इंतज़ारु कंदी रहंदसि। जेसि ताईं तूं घर न ईंदे मां आराम न कंदसि। थोरी घणी जॾहिं देरि थी वञे त तूं आराम कजाए, ईअं वेठी न हुजाए, ठीकु आहे न? ॿुधई न छोकिरी, हाणे तोखे मूसा जो इंतज़ारु छॾिणो पवंदो। शादीअ जी ॿी राति जेको एतिरी देरि तो करे, सोच त पोइ उहो अॻिते केतिरी देरि सां ईंदो। छा आहिस्ता आहिस्ता मुंहिंजो मूसा सम्झी वेंदो। इन जे करे न तव्हां परेशान न थियो। मीर हिन वक़्तु मुसीबत में आहे। असां सभिनी खे घुर्जे त मीर जो साथ ॾियणु खपे। टोटल मीर मज़बूत हथनि में आहे, हुन जो बहावल कुझु बि नथो बिगाड़े सघे। छो न मीर भली महफ़ूज़ हथनि में हुजे, पर पोइ बि असां दोस्तनि खे हुन सां साथ ॾियणु घुर्जे। इखलाक, मां त चवां थो हली मीर सां मिलजे, पोइ मीर जीअं चवे उअं ई कंदासीं। हा नज़ीर, असांखे मीर सां मिलणु घुर्जे। पोइ असां हिते बीहूं छा जे लाइ? हीअं कयूं था, सभु मीर तरफ़ निकिरी था हलूं। जेकॾहिं संगत जी इहा ई सलाह आहे न त मां तव्हां सां गॾु आहियां। त पोइ अचो। बचड़े मूसा जा कम ॾिठई, 5 मिंट लाइ छोकिरी खे वठी आयो आहे, वरी वठी वियो हलियो आहे। सतावड़े ते ईअं अचिबो आहे? हा बाबा, इहो हो ई चोर लोफरो, उनखे उहा ई आदत हूंदी, उनखे इखलाक आहे त वे इहो इखलाक आहे, अधराती वठी हलियो वियो। जॾहिं मूं महिल हुन सां ख़ुशि आहे, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि जो मसलो आहे, उन जे विच में असां छो टंगाड़ायूं? हाणे कॾहिं बि पंहिंजी भेण खे घर अचण जी दावत न ॾिजां। बचड़ो ॿुधी छॾ। जॾहिं मुंहिंजी दिलि घुरियो न त मां मूं महिल ऐं मूसा खे दावत ॾेई हिते घर घुराईंदसि। हो ईंदा न अधरात जो असांजी अची निंड फिटाईंदा। हाणे मां नथो चाहियां त रोज़ रोज़ मुंहिंजे लाइ इहो मसलो थिए। जॾहिं बि तुंहिंजी दिलि चवे न पंहिंजी भेण सां वञी उते कचहरी करे पोइ ईंदी कर। ठीकु आहे, मूंखे ओॾां वञण ते को बि एतिराज़ न आहे। पोइ तूं ई मुंहिंजे मथां दोॾा फाड़ींदे त मां सालूअ सां कचहरी करण वई आहियां। ॿिन्ही तरफ़ मुसीबत आहे, तोते एतबार मां कयां त कीअं कयां? सॼी ज़िंदगी तो मुंहिंजे मथां शक कयो आहे, हाणे अछे मथे में त एतबार कर न। मुआ ॾेडर बचड़ा अछे मथे में ख्वार थी आहीं, तोते मां एतबार कीअं कयां? पोइ वरी चवीं थी त लीमो मिठो बाए खटो बाए, कीअं माना? पोइ कीअं माना न चइजां। चाचा साईं, मूं नवाब खान जे मथां पूरो ज़ोर रखियो आहे, उनखे असांजो साथ ॾियणु घुर्जे। छा थो चयो नवाब खान? हू तव्हांजो ॾुख पियो करे चाचा। चए पियो त बहावल खान मूंखे कॾहिं बि पंहिंजे ॻोठ जो चङो तस्लीम न आहे कयो चाचा, ऐं हर चकर जे मुंहिंजी इज़त केराइण जे पोयां हूंदो आहे। नवाब खान जा के चङा कम हुजनि ॻोठ में राज में त हुनखे वॾो बि मञा, तस्लीम बि कयां। ज़ालिम आहे, कातिल आहे, ओ हुनखे मां चङो छो सम्झां? चाचा साईं, जेकॾहिं तव्हां हुनखे चङो नथा सम्झो न त न सम्झो, मुंहिंजो तव्हां जे मथां को बि ज़ोर न आहे चाचा। पर हिन चकर चाचा तोखे मूंसां गॾु नवाब खान ॾे हलणो पवंदो। वाड़े वक़्त वाह, हाणे हिन उम्र में तूं नवाब खान जे अॻियां मूंखे ॻाइण थो चाहीं? न चाचा, मूंखे तुंहिंजी इज़त त वधीक नवाब खान खां प्यारी आहे, पर हिन वक़्तु राणीअ खे वापसि आणणु असांजो पहिरियों ऐं आख़िरी मक़सदु आहे। उन लाइ दुश्मन जे दर ते हली वञणो पवंदो न चाचा, त हलणो पवंदो। वक़्त जी की तुंहिंजी मर्ज़ी, तूं चवीं थो असांजी मजबूरी आहे, हलूं था त पोइ शाम ई मिलूं था। जो सची नियत सां असांजी मदद करे थो ठीकु आहे,
कहीं का गड़बड़ तू ॿुधींदो सिधी गोली निराड़ वारी हणंदो सांस जेकॾहिं नवाब खान मदद न कई न तव्हांजे हथियार में गोली मां भरी सघां मां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वे यासीन वे यासीन तुंहिंजो हिते अचणु मुंहिंजे लाइ वॾी ख़ुशी आहे। दिलि चवे थी त राति तुंहिंजी दावत कयां, पर यार मूं वटि 1 मिंट जो टाइम बि कोन्हे। मूसा मूंखे ख़बर आहे त तूं दोस्तनि लाइ मुसीबत बणिजी चुको आहीं। यासीन जेकॾहिं अहिड़ी मयार को ॾियो ॾिए हा त भली ॾिए। तूं मूसा खे कोन थो सुञाणी छा? मां त पहिरें वारे मूसा खे सुञाणा थो। जेके न मां हींअर मुख़्तलिफ़ ख़बरूं ॿुधी आयो आहियां न उहो मूसा मूंखे नज़र ई कोन थो अचे। तोखे उहो मूसा तमामु जल्द नज़र अची। तूं हुकुम कर हिते कीअं अचणु थियो? मूसा मूंखे इहो ई पुछणो हुयो त दरिया खान खे तो माराइण जी कोशिश कई? हा यासीन, दरिया खान खे हुनजी औकात ॾेखारे लाज़िम। मूसा तो इहो सुठो नाहे कयो। यासीन सुठो सम्झी या ग़लति सम्झी? बस मूंखे इहो ई पुछणो हुयो त तूं केतिरो अॻिते निकिरी वियो आहीं। न यासीन, तोखे अञा का बि ख़बर कोन्हे का। मां त ईअं चवंदुसि त कुझु ॾींहं हिते रही पओ। जॾहिं पूरी हक़ीक़त की ख़बर पइजी वेंदी पोइ हिते आयो आहे। जेसीं ताईं इहा हक़ीक़त पूरी मालूम न थींदी न त मां हितां वापसि कोन ईंदुसि। भली तूं कद जो डिघो हुजे पर अकुल में मूसा खां घटि आहे। अशमत खान रे त ख़बर है गोठ में वती तो लामारा दी तो को शिकार ताड़ियो थई जा। लाल बस्क शिकार कोन ताड़ियो थम, शिकार करण खां संगत खे बचाइण आयो हां। न त ॻोठ में वॾी तबाही थींदी वॾी। खुदा करे मुंहिंजो चवण वठन सभई। मतलब ते गोठ वारा तुझे चवण आखण में आहिनि। शुक्र आहे लाल बस्क, अल्लाह ताला एतिरी इज़त कई आहे चवण में आहिनि ऐं चवण कंदा बि। यो मूसा सुञाणी मूसा? हा हा मुंहिंजो जिगरी यार आहे। जे हो तुझो यार आहे न वो तू मुझो यार या चुपाए फाकुल। घणी चापलूसी न कर। तू कम ॿुधाए कहिड़ो कम थी मूसा में? बाबा यो तुझो यार जेको मूसा आहे उन पी जेको सालू आहे उन जेका भेण आहे इहो ई मखण आहे जेको मुझे दुकान ता 33,333 रुपए जो का सामान वठी वा मूंखे डोकड़ वापस नथो करे कुतिया पुछा। घणो टाइम थियो आहे हिनखे? हिकिड़ो टे महीना पूरा थिया अथसि। मूंखे यादि आहे जेॾी मखण मुंहिंजे दुकान तां सीधो सामान वठी वियो न उन ॾींहुं बाबू डांद तां किरी पियो ऐं डांद जो गोॾो निकिरी पियो। बाबू डांद तां किरी पियो आहे, डांद जो गोॾो निकिरी पियो न, डांद जो गोॾो न बाबे जो गोॾो निकिरी पियो आहे। मूंखे ॿुधाए त मसलो छा आहे? मखण का पैसा वठण थी या तुझे बाबे जो गोॾो सेट करणो आहे? न न न जेकर तू बाबे जो गोॾो सेट कंदे त बाबे जो गोॾे जे बजाए तोजो निकिरी पवंदो। मूंखे मखण खां रुॻो ॾोक वठी ॾे। मूसे खे चओ हलो कोशिश कयां थो, मूसा खे चवां थो। मां त ॾाढो चवंदोमांसि पोइ लालू तुंहिंजो नसीब। नसीब त मां पहिरियां ई छॾियो वेठो आहियां, लेकिन नसीब जी ॻाल्हि आहे तोखे तव्हां छो थो ॼावां? मुझो अंदाज़ो हो त बहावल होश विञाए निकितो आहे कुझु न कुझु गंद ज़रूर कंदो, पर अॼोको ॾींहुं गुज़री वियो। हाणे असांखे वक़्तु होशियारु रहणो। जेकॾहिं बहावल जो अकुल हले हा न त उहो ॻोठ जे मथां हमलो ज़रूर करे हा, पर इहो बहावल रुॻो वक़्त जे अकुल ते थो हले। ऐं हाणे बहावल जेको बि कंदो न वो वक़्त जी सलाह सां कंदो। मेरा वक़्त नवाब खान सां मिलियल आहे। मथां वरी मूसा बि नवाब खान सां ठाह करे छॾियो आहे। तव्हांजे चवण जो मतिलबु आहे त पहिरियां इहे सभु पाण में ठाह कंदा, उन खां पोइ असां ॾे रुख कंदा। मेरा नवाब खान चङी रीति ॼाणे थो त हो अकेले सिर त मुंहिंजो कुझु बिगाड़े नथो सघे, न ई को बहावल कुझु करे सघे। इन करे हो पहिरियां सभिनी खे गॾु कंदो, सभिनी खे गॾु करे पाण सां मिलाए पोइ मूं तरफ़ रवानो कंदो। चयो कान जेकर इहे सभु गॾिजी विया पोइ तव्हां छा था सम्झो? इहे ॻाल्हियूं कंदा या
झेड़ो वारींदा। थी सके तो ॻाल्हियुनि लाइ अचनि या वरी झेड़े लाइ बि अची सघनि, पर मेरे इहो सभु कुझु तॾहिं थींदो जॾहिं हू सभु हिक ॿिए सां गॾु थींदा। पर हिननि जी पाण में दुश्मनी आहे। मूंखे नथो लॻे त एतिरो जल्दी पाण में गॾिबा। मीरा मूंखे झुकाइण जे लाइ सभु हिकु थी वेंदा, इहो तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदी। सिंगार करे एॾा बि मेकअप कर माई, पर रौनक कान ईंदई। तूं त मूंखे भॼाइण जा वस करे छॾिया। बेगुल भला है भला, मूंखां त भलाऊं बि पासो कंदियूं आहिनि। तूं छा आहीं? मां हितां कंहिंखे भॼाइण नथी चाहियां। मां इहो थी चाहियां त तव्हां बि हिते सुकून सां रहो, मूंखे बि सुकून सां रहण ॾियो। मां त सुकून में रही सघां थी जेकॾहिं तूं मुंहिंजी खिदमत कंदी रहंदी त। मां हिते शादी करे आई आहियां, तुंहिंजी नौकरानी थी कोन आई आहियां। जेकॾहिं अमर तुंहिंजा इहो हुकुम हलन त पोइ तूं असांखे तड़े कढजाए, पर जेकॾहिं तूं असांजे खिलाफ मूसा खे भड़कायो या उनजा कन भरियई त पोइ मां मूसा जा अहिड़ा त कन भरींदसि जो मूसा जा हथ तुंहिंजे कीचीअ में हूंदा। तूं मूंखे सुञाणे नथी। बेगुल भला या बेगुल भला, इनखे मज़ाक न समझजाए। जीअं बेगुल चवंदी आ तीअं ई कंदी आ। इहा त हाणे जल्द ख़बर पवंदी त हिन घर में केर थो रहे। तूं सही आहीं दरिया खान, मूसा में गुरूर ऐं तकबर अची वियो आहे। तोखे हू झुकाइण थो चाहे। नवाब खान खां ठाह करण खां पोइ मूसा जो दिमाग़ बि नवाब खान जहिड़ो थी वियो आहे। मूसा वारा बहावल सां मिली हाणे मीर खे सोढ़ो कंदा। मूसा जो तकबर ऐं गुरूर मिटीअ में मिलाइण जे लाइ असांखे मीर जो साथ ॾियणो पवंदो। जेकॾहिं मीर हिन वक़्तु मसइले में आहे त असांखे हुन जो साथ ॾियणु घुरिजे। हा उस्ताद, अॼु ई मां मीर सां मिलां थो। अगरि जे मीर खे असांजी ज़रूरत आहे न त पोइ मीर सां असां भरपूर साथ ॾींदासीं। जेकॾहिं मीर जे हींअर ॾुखे वक़्त में असां मदद कयूं था न त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। ॿिया हींअर हिते कहिड़ा आहिनि जेको मीर जो साथ ॾियण लाइ तयारु आहिनि? उस्ताद यासीन, मूंखे जेको अंदाज़ो आहे न त सोढल ऐं नज़ीर वारा बि मीर जो साथ ॾींदा। ॿी ॻाल्हि उस्ताद त सजावल खान बि मीर जे तरफ़ां संदरो ॿधी मैदान ते लथल आहे। बाक़ी रहियल आहियूं असां। जे असां बि मीर जे तरफ़ां थियूं पोइ मीर बि ताक़त में अची वेंदो। अगरि जे मूसा किरोध में अची हिकिड़े ज़ालिम वॾेरे जो साथ ॾिए थो त असां पुराणे दोस्त मीर जो साथ छो न ॾेई था सघूं? मोलीमो हद खां वधीक मूं ते शक थो पियो करे। तूं ईअं घिटीअ में मूंखे बीहारे बीठो हूंदे त पादर हणी मूंखे मारे छॾींदो। बचुल, मां त चवां थो त मुंहिंजे घर में वेही कचहरी कई, पर तूं मुंहिंजे घर अची कोन थी। जेके तुंहिंजे घर ईंदमि न त मोह होश मां ई निकिरी वेंदो। हाणे त तोखे असांजे घर अचण जो बहानो मिली वियो। लीमो पुछई न, चई छॾिजांसि त मां पंहिंजी भेण सां मिलण वई हुयसि। ॻाल्हि ई ख़तम। सालू तुंहिंजे घर में इहा ॾाइण बेगुल वेठल आहे। मां ईंदसि त उहा ॼुंडा पटे पूरा कंदी मुंहिंजा। भला ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं ॿिन्ही खे घरां भॼाए कढां पोइ त ईंदीअ न। हा, पहिरियों तूं इहो कमु कर। तूं हिननि खे भॼाए कढंदे न त पोइ मां सुकून सां तुंहिंजे घर ईंदसि। मां पहिरियां ई इन कोशिश में आहियां, पर आदि खे घरां कढणु सवलो कमु न आहे। तूं मूसा खे चवंदे न त ही घर में सॼो ॾींहुं किरोध कयूं वेठा आहिनि त पोइ पक मूसा हिननि खे घर मां तड़े कढंदो। मां इहा कोशिश कयां ऐं तमामु जल्द इन ॿिन्ही खे भॼाए कढंदुसि। पोइ मुंहिंजे अचण जो रस्तो साफ़ थी वेंदो। वीर, तूं छा थो सम्झे? सजावल जे मथां बार वधी वियो त तव्हां मां हथ त कोन कढंदो। सुड़ जे करे मूंखे सिजावल खान जे मथां भरोसो न हुजे हा न त मां उते कॾहिं बि पनाह लाइ न वञा। मीर, हिकु ख़बर ॿी ॿुधी आहे। कहिड़ी ख़बर बखियल? मीर, तुंहिंजे ख़िलाफ़ बहावल माण्हू गॾु करे पियो। एतिरे क़दुरु जे नवाब खान साहब ॻाल्हियूं हलनि पियूं। बखियल को तोखे छा थो लॻे त बहावल सां गॾिजी कहिड़ा कहिड़ा मुंहिंजे साम्हूं अची सघनि? मीर, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न त बहावल सां गॾु शेर अली बि हुनजो साथ ॾेई सघे थो। शेर अली मुंहिंजे विच में का बि दुश्मनी पोइ हू बहावल जो साथ छो ॾिनो? मूंखे लॻे थो त शेर अली तोसां न सिजावल सां दुश्मनी निभाइण जे करे बहावल जो साथ ॾेई सघे थो। सुडल तव्हां ईअं कयो त तव्हां सभु गॾिजी शेर अली ॾे वञो ऐं वञी उनखे सम्झायो त हू हिन दुश्मनी खां ॿाहिरि रहे। ऐं जेकॾहिं हू नथो मुड़े
त पोइ उनखे इहो ॿुधाइजो त इहा दुश्मनी सिर्फ़ तव्हांजी सिजावल ख़ान सां न असां सां बि थी। मीर मुंहिंजी दिलि त नथी चवे, पर तूं चवीं थो न असां शेर अली जी तरफ़ निकिरी वञूं था। मीर ॿियो को तुंहिंजो साथ ॾे या न ॾे, पर असां सभु तोसां गॾु आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां ॾुखे वक़्त में मूंसां गॾु आहियो। सुठल हाणे तव्हां शेर अली निकिरी वञो। ठीकु आहे, शेर अली छा थो चवे उहो पोइ मूंखे अची ॿुधाए। तोखे इजाज़त वठण खां सवाइ हिते न अचणु घुरिबो भेण। मां के धारे जे घर में न आहियां वई, मां त हिते तोसां मिलण आई आहियां। कोमल, तूं मर्द जे शक मां वाक़ुफ़ न आहीं। हिकु दफ़ो तुंहिंजे मथां शक थी वियो न त सॼी उमिरि न लहंदो। मुंहिंजी भेण मूसा के मुंहिंजे मथां पूरो पूरो भरोसो आहे, वो मूं मथां कॾहिं बि शक कोन थो करे सघे। इहा ॻाल्हि न कर मुंहिंजी भेण, तूं मर्द जी फितरत खां चङी तरह वाक़ुफ़ न आहीं। वाक़ुफ़ न आहियां त तमामु जल्द वाक़ुफ़ बणिजी वेंदसि। जेकॾहिं तोखे सॼी ज़िंदगी मूसा सां ख़ुशि रहणो आहे पोइ उनजी इजाज़त खां सवाइ कॾहिं बि घर खां ॿाहिरि न निकिरंदी कर। मां मूसा सां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी, पर हुन जे हुक्मनि जी पाबंद बणिजी न। जेकॾहिं तूं मुड़ुस जा हुकुम न मञींदीअ न त पंहिंजी इज़त कॾहिं बि हासिल करे न सघंदीअ। तूं कोशिशि करे मुड़ुस जी दिलि प्यार ऐं मोहबत सां खटे वठेसि। इन लाइ तोखे हुनजे अॻियां नाज़ ऐं निवड़त करणी पवंदी। अदी, तूं ॾिसंदीअ त तमामु जल्द मां मूसा खे पंहिंजी मुट्ठी में बंदि कंदसि। जेकॾहिं तुंहिंजी इहा सोच रही न त तमामु जल्द तो में ऐं मूसा जे विच में नफ़रत पैदा थी वेंदी। चाचा बाबा तव्हां अजायो ज़िद पिया कयो। पोइ ॿुधो न अथव त पंहिंजी गतीअ जे लाइ माण्हू गॾह जे पेरनि ते बि हथ थो रखे। पोइ छा सोचो था? मूसा नवाब खान मुंहिंजे पुट जो कातिल आहे। मुंहिंजी दिलि गवारा नथी करे त मां उन सां हथ मिलां। जॾहिं मां पंहिंजी माउ ऐं भेण जे कातिल सां हथ मिलाए चुको आहियां त पोइ तव्हां छो नथा मिलायो? यार मुंहिंजी दिलि मञे ई कान थी त मां इन कमीने सां ठा कयां। चाची, चाचा तूं अञा मूसा खे न सुञातो। हिन जे नवाब खे तूं ऐं मां गॾिजी पूरो कंदासीं। पहिरियां राणीअ खे वापसि आण, उन खां पोइ असां नवाब जूं हमदर्दियूं हासिल करे वेंदासीं। बाद में नवाब खे पंहिंजे बर में विहारे ॾींदासीं कुख वारी बंदूक। ही त वॾो ख़तरनाक नुक़्तो सजावल खां पहिरियां हिन जो बिलो कबो। वक़्त जी जी मूसा अजायो न सोच। चाचा बावल खे तूं सम्झाए हिन महिल नवाब सां दुश्मनी लाज़मी आहे या सिजावल ख़ान खे झुकाए उतां राणीअ खे वठी अचणु लाज़मी आहे। मूसा इहा ॻाल्हि त मूं चाचा खे बार बार सम्झाई आहे। कॾहिं उठ ते आहे कॾहिं घोड़े ते। चाचा तोखे असांजे करे इहो ज़िद छॾणो पवंदो। ठीकु आहे मूसा, तुंहिंजे करे मां इहो ज़हर जो ढुक पियां। वक़्त गाॾी कट अॼु नवाब खान सां मिली। हिकु ॻाल्हि चाचा, उते कावड़ खे काबू में रखिजांइ ऐं हा कम खे ठाहे पोइ मोटिजांइ। जॾहिं वञा थो हुनजे औताक ते पोइ ईअं ई कंदुसि। अमामू वॾी कोशिशि कई त कहिड़े बि तरीक़े सां बहावल खे मञाए वठां ऐं पोइ बहावल ऐं मीर खे हिकु करे छॾियां। पर सच पुछी त जेसिताईं तुंहिंजो इहो सौट वक़्तू विच में आहे इहो कमु कॾहिं कोन थींदो ऐं पाण में ठही कोन सघंदो। चाचा मूंखे ख़बर आई त वक़्त बाबा जो सॼण न दुश्मन आई, पर बाबा त इन ॻाल्हि खे सम्झे ई नथो। बहावल असांजे ख़िलाफ़ सॼी सतराजी खे गॾु जेकॾहिं सच पुछी त तुंहिंजो पीर हिन सतराजी में हिकिड़ी अहिड़ी बाहि भड़काइण थो चाहे जंहिंमें सभु सड़ी खाक जो ठेर थी वेंदा ऐं वेड़नि जा वेड़ा तबाह थी वेंदा। केरु सम्झाए तुंहिंजे पीउ खे? पर तूं दिलि न लाइ, अलाह कंदो मां को न को रस्तो कढी वठंदुसि। ॿियो ख़बर घण माण्हुनि जो वठी मूंखे धमकाइण जे लाइ आया आहियो या वरी
या मीर जे तरफां झेड़े जो ऐलान करण जे लाइ मूं वटि पहुता। शेर अली, असां हिते तोखे न धमकाइण आया आहियूं न ही झेड़े जो ऐलान करण आया आहियूं। शेर अली, असां मीर जे तरफ़ खां अर्ज़ खणी तो वटि पहुता आहियूं। शेर अली, मीर चयो आहे त तव्हां असांजे झेड़े खां ॿाहिरि रहो। असांजी पाण में का बि दुश्मनी नाहे। न हलको आहे, न ही तव्हां वांगुरु डरड़ो आहे जो ॿिए जे झेड़े में मां पंहिंजा हथ सेकिया। मां झेड़े मां नमड़ा ऐं टपो ॾेई झेड़े में अचां त पोइ छा कंदो? शेर अली, पोइ उन अंजाम खां होशियार रहिजो। जेकॾहिं तव्हां टई पंहिंजनि पेरनि ते सही सलामत वापसि पंहिंजे वॾनि ताईं पहुचणु चाहियो था त पोइ धमकी न। शेर अली, असां झेड़े जे लाइ हिते न आहियूं आया ऐं तव्हां पंहिंजा होश न विञायो। हलो, तव्हां टिनी ॼण मीर जो न्यापो ॾिनो, मूं ॿुधो, हाणे पेर ॾराया। शेर अली, मीर खे असां कहिड़ो जवाबु ॾियूं? मीर खे मुंहिंजे जवाब जी ख़बर पइजी वेंदी सोडल। तव्हांखे ॿुधाइण जी का बि ज़रूरत नाहे। मूं चयो न, पेर ॾरायो। हलो, शाबाश। इहो मूसा जेको असां खां वधीक नवाब खान खां नफ़रत कंदो हो, हाणे वञी नवाब खान जे हंज में वेठो आहे। हाणे मीर ॿुधाए छा कजे? मूसा के खिलाफ असांखे को बि कदम खणण जी का बि ज़रूरत न आहे दरिया खान। यही मूसा नवाब खान जे हथां ॾंगजी पाण ई असां वटि पहुचो। मीर, शायदि तोखे इहा ख़बर नाहे त मूसा नवाब खान जा माण्हू मोकिले मूंखे माराइण जी कोशिश कई। न ध्रुव, मूसा ईअं नथो करे सघे। इहा हक़ीक़त आहे मीर। हा मीर, उस्ताद पाण मूसा सां मिली आयो आहे। हा, उन सां सॼी हक़ीक़त कई अथई। फिलहाल का बि जल्दबाज़ी न। जॾहिं मूसा असांजे साम्हूं आयो न, पोइ ॾिसी वठंदासीं। ठीकु आहे मीर, मूसा जे मामले खे पोइते था रखूं। ही सॼी संगत तोसां मिलण आई आहे। हाणे हिन संगत जे लाइ ॿुधाए त छा हुकुम आहे? दरिया खान हुकुम न, पर सॼी संगत खे अर्ज़ु कंदुसि तव्हां तयार बि रहो ऐं सबर बि कयो। जी मूंखे उतां अॻियां संगत खां को न्यापो ईंदो, मां तव्हांखे हकल कंदुसि। हा मीर, असां हर वक़्तु तयार आहियूं। मीर, मथे ते कफर ॿधी तो वटि पहुता आहियूं। ख़ुदा कंदो त मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वेंदो, पर जेकॾहिं मसइलो वधी थो वञे त पोइ अलाह ख़ैर कंदो, परे आहियूं। असां बि इहो था चाहियूं त मसइलो ॻाल्हियुनि जे हथां हल थी वञे। अगरि जे न थियो त असांखे अॻियां दीवार वांगुरु सम्झजाए। मीर, माजिद, लॻे थो त वॾो गंद थींदो। हा अकबर, बहावल ऐं मीर जी दुश्मनी मां नवाब खान ऐं शेर अली फ़ाइदो वठण था चाहिनि। जेकॾहिं इहे सभु जा सभु वॾे जे ख़िलाफ़ थी बीठा न, त वॾे खे ॾाढो सोढ़ो कंदा। करीम हे त 3 या 4 धुरियूं। जेकॾहिं 10 धुरियूं बि बाबा साईं जे अॻियां अचनि न, तॾहिं बि बाबा साईं कोन झुकंदो। पर ज़ाहिर ॻाल्हि आहे, घटि ताक़त त वॾो बि नथो रखे, पर अॻियां सभु हाड़ी का बीठा अथसि। अकबर, ॾींहं ॿिनि में इहा ख़बर पइजी वेंदी त केरु शेर आहे ऐं केरु पाव आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।